नालो फराना सोलंकी है ऐं सदर पिर तरक़ियाती तंज़ीम ॻोठ हलिया रखियो सोलंकी। अॼु असां जेको आहे सो ॻोठ हलिया रखियो सोलंकी में हिकु रोज़ा वैक्सीन कैंप कोविड-19 जे हवाले सां हिते लॻाई आहे। सॼे मुल्क के अंदरि हिकिड़ी कोरोना हिकिड़ी वबा आहे जेका तमामु सभिनी माण्हुनि खे पंहिंजे लपेट में आणे पई, पर जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, जेका गवर्नमेंट जा जेके क़दम आहिनि उहे तमामु साराहजोग आहिनि। अॼु कोरोना जी वैक्सीन करे रही आहे। असां जुलाई खां वठी ही ॿियो महीनो आहे मुसलसल हर ॻोठ में घर घर में वञी माण्हुनि खे अवेयरनेस ॾी ऐं वैक्सीन करायो विया। जे ॻोठ हलिया रखियो सोलंकी में यूसी बरामेदरा बाराड़ीअ जे कोरोना जे बचाव लाइ वैक्सीनेशन जी कैंप लॻी आहे। सिंध हेडलाइन न्यूज़ जी सिंध खे भली कर। दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ हलिया रखियो सोलंकी में पिण तरक़ियाती तंज़ीम पारां डिप्टी कमिश्नर हैदराबाद ऐं DHO जी हिदायत ते PPHI ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट हैदराबाद जे सहकार सां कोरोना वैक्सीनेशन कैंप लॻाई वई, जंहिंमें 150 माण्हुनि खे वैक्सीन कई वई, जिन में मर्द तोड़े औरतूं शामिल आहिनि। कैंप जो इफ़्तिताह असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी जिन पंहिंजे हथनि सां कयो। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट मैनेजर इम्तियाज़ कलोड़े, पिण तरक़ियाती तंज़ीम जी सदर फराना सोलंकी, रहमतुल्लाह सोलंकी, निसार सोलंकी, नूर मोहम्मद हुलियो ऐं ॿियनि कम्यूनिटी खे कोविड बाबति आगाही ॾिनी, जॾहिं त PPHI जे डॉक्टर ख़ालिद शेख, स्टाफ इंचार्ज जावेद सोलंकी, अब्दुल जब्बार तुनियो, गुलाम शबीर उजड़ जिन माण्हुनि खे कोरोना वैक्सीन कई। पिण तरक़ियाती तंज़ीम जे वॉलंटियर्स जावेद सोलंकी, अब्दुल रशीद सोलंकी, महबूब सोलंकी, हमीद सोलंकी ऐं शफ़ीक सोलंकी पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। फवाद सुमरो जे हिदायतुनि मूजिबि असां अॼु हिते वैक्सीन जे हवाले सां कैंप लॻाई आहे, जंहिंमें औरतुनि मर्दनि भरपूर हिसो वरितो ऐं उहे पंहिंजी सिहत जे लाइ हिते आया आहिनि त जीअं असां वैक्सीन कराए सघूं। ऐं असां PPHI वारनि जा बि तमामु थोरा ई आहियूं जंहिं असां सां सहकार कयो। ॻोठ हलिया रखियो सोलंकीअ में ही कोविड-19 जे हवाले सां हिफ़ाज़ती कैंप वैक्सीनेशन कैंप लॻाई आहे ऐं उमेदु आहे त हिन कैंप मां माण्हू पंहिंजो लाभ वठंदा। असांजो बुनियादी मक़सदु त जेके हिफ़ाज़ती उपाउ हुकूमत तरफ़ां वरिता विया आहिनि असां उन्हनि सां भाङेवार थियूं, ॿाहबेली थियूं ऐं ॻोठ हलिया रखियो सोलंकी में हीअ PPHI वारनि जेका दोस्तनि कैंप लॻाई आहे पिण तरक़ियाती में सहकार सां असीं सम्झूं था हिन मां इलाही माण्हू फ़ाइदो पिया। जेके असांजो स्टाफ आहे उनखे वठी आया आहियूं, अॼु वैक्सीन कयूं पिया ऐं ॻोठ वारनि खे बि सम्झाए रहिया आहियूं तव्हां सहकार कयो ऐं वैक्सीन जा फ़ाइदा जेके आहिनि उहे उनखे ॿुधाए रहिया आहियूं। उमेदु कंदासीं त सॼो ॻोठ अॼु वैक्सीन थी वेंदी। ॻोठाणा ऐं बाराड़ी जा ग़रीब आवाम जेकी उन लाइ सहूलियतूं मुयसरु करे रहिया आहिनि, उन्हनि जा जसल आहिनि ऐं असां दोस्तनि खे ग़रीब माण्हुनि खे सभिनी चवंदा आहियूं महिरबानी करे वैक्सीन करायो, पंहिंजो ऐं पंहिंजे बच्चनि जो जेको मुस्तक़बिल बचायो। महिरबानी।